खैरपुर मां ख़बर ॾींदा हलो त WWF पारां सखर जे मुक़ामी होटल में ॿलण दोस्त सहेली प्रोग्राम जी इफ्तिताही तक़रीब थी गुज़री। प्रोग्राम मैनेजर ब्रीफिंग ऐं आगाही ॾींदे ॿुधायो त पूरी दुनिया में ॿलण जो नस्ल मौजूद आहे, पर जेका नस्ल सिंधु दरिया में आहे हू वाहिद आहे जेको ॿियनि मुल्कनि में घटि आहे। खुशकिस्मती सां असांजे मुल्क में हिन नस्ल जी तइदाद ॿियनि मुल्कनि खां वधीक आहे, जेका घोटकी ऐं सखर ज़िले जी हदुनि में आहे। वाइल्ड लाइफ वारनि जी इहा कोशिश आहे त पंहिंजे जंगली जीवत खे बचाइण लाइ सरकारी खातनि सां गॾु मुक़ामी माण्हुनि खे बि शामिल करे इन जीवत बाबति आगाही ॾियूं। उन सिलसिले में ज़राअत खाते खे पिणु ऑन बोर्ड वरितो वेंदो त जीअं इन ॿलण जी दोस्ती ऐं सहेले वारे प्रोग्राम खे वधीक बहितर बणाए सघूं। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।